असां हिन वक़्तु सॼी सिंध में आगाही मोहम्मद ॾिनी आहे। आगाही पंहिंजे माण्हुनि खे आगाह करणु त बाबा बल्दियात जो निज़ाम ई तव्हांजे लाइ अचे पियो, इन में हिसो वठो। बल्दियाती निज़ाम में हिसो वठो ऐं पंहिंजा नुमाइंदा बहितर मुक़ररु कयो, जेके तव्हांजे इलाइक़नि मां हुजनि, तव्हां मां हुजनि ऐं ॿियनि माण्हुनि खां ॿिया माण्हू जेके हिन खां अॻु में आहिनि उन खां बहितर हूंदा। इहे टे ॻाल्हियूं आहिनि जेके असां खणी निकिता आहियूं। असीं सम्झूं था इन खां सवाइ को रस्तो कोन्हे। जे तव्हां न कंदो, मूंखे ख़बर आहे MP MN त तव्हां कोन थी सघंदो, पर बल्दियात जा घटि में घटि मेंबर त थी सघंदो। कंहिं पंहिंजे ॻोठ जे घटीअ खे कंहिंखे नाली त ॾेई सघंदो, कंहिंजी नाली न ॾेई सघंदो। इहा बि बहितरी आहे। पर जे अगरि इहो करे ऐं अॻु ई कंदो, यूनियन काउंसिल ते चवंदो भाउ पहिरीं ॿुधायो त पैसा केतिरा आहिनि, कीअं विरहायूं, त पोइ ॿेली इहो कमु पोइ चङो कोन थींदो। उन करे असीं तव्हांखे चवंदा आहियूं बाबा पंहिंजा बहितर नुमाइंदा चूंडियो, पंहिंजा अॻुवान चूंडियो ऐं जेके तव्हां मां हुजनि, तव्हां जहिड़ा हुजनि, सिंध यूनाइटेड पार्टी जा अॻुवान हुजनि, मेंबर हुजनि, जंहिंजो निशानकार आहे, उन्हनि खे मुंतख़ब करियो जेके तव्हां मां हुजनि त जीअं कनि। असीं त कोन बीहंदासीं दादा, असीं कोन बीहंदासीं, तव्हां ई बीहंदो, तव्हां मां ई हूंदा। पर तव्हां मां बहितर माण्हू कीअं असीं तजुर्बो करियूं। जे अगरि को माण्हू असांजो दोस्त बहितर न थियो आहे त वरी बदिलायूं, चऊं बाबा ॿियो आहे। उनजे लाइ असांजी गुज़ारिश आहे, इहा खणी आया आहियूं। ऐं जेका हींअर अगस्त खां पोइ इलेक्शन थियण वारी आहे, उनजे करे हींअर ई खां वठी शुरूआति कबी। इहा कई आहे त हिते ॻोठ में 2006 खां वठी अस्पताल ठही आहे, अञा ताईं स्टार्ट न थी सघी आहे। त बग़ैर रिथाबंदीअ जे अस्पतालूं ठहंदियूं, स्कूल ठहंदा, मास्टर हूंदा कोन त बग़ैर बेकार आहिनि। जे अगरि अस्पतालूं ठहंदियूं ऐं बिना डॉक्टरनि जे सेंक्शन उन्हनि जी थींदी आहे, मंज़ूरी थींदी आहे, उन्हनि जे ईअं थींदो त इहे अस्पतालूं बेकार थी वेंदियूं। उनजे करे इहा दोस्तनि खे, काउंसलरनि खे ई सम्झणु घुरिजे। का वॾे लेवल जी ॻाल्हि कान्हे त बाबा तव्हां कोशिशि करियो त तव्हांजे जेके बि अस्पतालूं हुजनि, उन्हनि जी स्ट्रेंथ या उन्हनि जो जेको स्टाफ आहे, उन्हनि जी मुक़ररी थींदी आहे, सेंक्शन्स थींदियूं आहिनि, मंज़ूरी थींदी आहे, उहा सिंध गवर्नमेंट मंज़ूरु कंदी आहे। उहो जॾहिं हेल्थ डिपार्टमेंट ॾियारे मोकिलींदो, लिखी मोकिलींदो त बाबा हिन ॻोठ में हिते 2 डॉक्टरनि जी ज़रूरत आहे, 2 नर्सुनि जी ज़रूरत आहे, हिते वग़ैरह वग़ैरह, त पोइ उनजी सेंक्शन थींदी आहे। पर जे अगरि सेंक्शन लिखंदो ई कोन, ख़ाली बिल्डिंग ठाहे छॾियो त पोइ ईअं ई बीठी तव्हांजे ॻोठ बीठी आहे। त उनजे करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे अहिड़ा माण्हू, अहिड़ा मेंबर जेके आगाही रखनि, ॼाण रखनि त बाबा हिन मां कमु कीअं वठिणो आहे। अस्पताल ठही, अस्पताल कमु कान थी अचे, अस्पताल ठही, अस्पताल कमु कान थी अचे, स्कूल ठहियो, स्कूल कमु कोन थो अचे। बाबा इहो कमु आणणो आहे, हीअ इदारा छाजे लाइ ठाहिबा आहिनि? इन जे लाइ त हिन मां फ़ाइदो थिए, माण्हू मुस्तफ़ीद थियनि, जेके हिन इलाइक़े में, हिन ॻोठ में, हिन पाड़े में रहनि था, उहे मुस्तफ़ीद थियनि। अगरि मुस्तफ़ीद नथा थी सघूं त बिल्डिंगूं, पैसा, हू सभु कंहिं न कम जा आहिनि। उनजे करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त तव्हां पंहिंजा बहितर नुमाइंदनि जो इंतिख़ाबु करियो ऐं उहे ई जेको काउंसलर दरख़्वास्त खणी डायरेक्टर हेल्थ वटि हलियो वञे त साईं असांजे स्कूल ठहियो आहे, असां वटि सेंक्शन कान्हे, महिरबानी करे लिखो त सही, त अधु भराई थी वेंदी, कुझु न कुझु अघु भराई थी वेंदी। पर जे ईअं छॾे ईंदासीं त हाणे पाण ई थींदो, पंहिंजो पाण त कोन थींदो। हिन मुल्क में पंहिंजो पाण पोस्ट में लिफ़ाफ़ो नथो पहुचे, पंहिंजो पाण नथो पहुचे, उनजा पैसा बि मंज़ूर आहिनि पर उहे नथा पहुचनि। त माना पंहिंजो पाण नथो थिए। उन करे उनजे लाइ उहे माण्हू जेके आगाही रखनि, जेके सुजाॻी रखनि, तॾहिं थी सघंदो। उनजे लाइ ज़रूरत हिन जी आहे तव्हां पंहिंजा उम्मीदवार मुंतख़ब करियो ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां में बहितरी ईंदी, निज़ाम में बहितरी ईंदी ऐं तव्हांजो ॻोठ तरक़ी कंदो। बुनियादी सभिनी सियासी जमायतुनि जो जेको मुख्य जेको मक़सदु हूंदो आहे
उहो हूंदो आहे त पंहिंजे आवाम जो मयार ज़िंदगी कीअं वधाइजे। जेको कचे घर वारो उहो पको घर कीअं करे, जंहिंजे घर में बाथरूम कोन्हे उन जे घर में बाथरूम ठहे, जंहिंजो जंहिं वटि बिजली न आहे उन वटि बिजली अचे, जंहिं वटि अचे। त अहिड़े नमूने सां इहा तरक़ी कंदा आहिनि। त मयार ज़िंदगी असांजी सिंध यूनाइटेड पार्टीअ जो बि मक़सदु आवाम जी मयार ज़िंदगी वधाइणु आहे। उनजे लाइ मयार ज़िंदगी वधाइण जे लाइ पहिरीं नुमाइंदा बहितर नुमाइंदा मुंतख़ब करियो। जे अगरि बहितर नुमाइंदा मुंतख़ब न कंदो त मयार ज़िंदगी हिते ई हूंदो ऐं बाक़ी बिल्डिंगूं ठहियल हूंदियूं, तव्हां वटि सहूलियत कान हूंदी। दोस्तनि जी महिरबानी। उमेद त ईंदड़ वक़्त में पंहिंजो इंतिख़ाब दुरुस्त कंदो।